खानपुर महर मां ख़बर आहे वाताई पहुचाए पिया अब्दुल वहीद गडानी की रिपोर्ट मुताबिक त खानपुर महर वेझो ॻोठ कोड़ो नूनारी में ज़ियाउल अलामत फाउंडेशन ऐं वेकम मस्जिद यूकी पारां गॾियल तावन सां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में होम फार्म होम लेस पीपल मुहिम तहत नवां घर तमीर कराया वञनि पिया। उन सिलसिले में खानपुर महर वेझो ॻोठ कोड़ो नूनारी में नई सिर तमीर करायल घरनि जे मालिकनि खे चाबियूं ॾियण वारी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वेकम मस्जिद यूकी जे सदर हाजी रशीद अहमद, इकरार रशीद, ज़ियाउल अलामत फाउंडेशन यूकी के मैनेजर मिर्ज़ा अरशद जमील, ज़ियाउल अलामत फाउंडेशन पाकिस्तान के कंटेनरी हेड मोहम्मद जाफर, माजिद अवान कोआर्डिनेटर सिंध सैयद ज़ाहिद शाह बुखारी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते समाजी तंज़ीम अॻवाननि पारां अब्दुल लतीफ़ नूनारी, मोहम्मद पुनल नूनारी, मोहम्मद अलन पिताफ़ी, पीर बशको सोजड़ो समेत 5 ॻोठाणनि खे नई सिर तमीर थियल घरनि जूं चाबियूं ॾिनियूं वियूं। उन मौके ते अॻवाननि मीडिया खे ॿुधायो त असां जेको कमु करे रहिया आहियूं वो अल्लाह जी रज़ा ख़ातिर करे रहिया आहियूं। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में सर्वे करे रहिया आहियूं। सर्वे में चूंड करे जेको हक़ीक़ी मुस्तहिक़ आहे उन्हनि खे नवां घर तमीर कराए ॾियूं पिया। यूकी जे माण्हुनि जा थोरे तायूं जन असांखे तोनेड कयो, इहा रक़म मुस्तहिक़ माण्हुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। संदसि वधीक चवण हो उन खां अॻु असां ॿोॾि मुतासिरनि में खुराक, दवाऊं, खीमा, साफ़ पाणी लाइ नलका, फिल्ट्रेशन ऐं प्लानिस्ट तक़सीम करे चुका आहियूं।